कंबरची सराफा बाजार में सोनारन पारां जाली सोन विकिरो करण समेत बैंकन में गिरवी रखण जो इंकशाफ थियो आहे। सिंध टीवी न्यूज़ सबूत हथ करे वरिता। सराफा यूनियन सदर पारां जाली सोन विकिरे जी तस्दीक कई वई आहे। सराफा यूनियन जे सदर एहतजाजन उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। सदर इसाक शेख जो चवणु आहे त कुझु बासर माण्हुनि जे आशीर्वाद सां सोनारा जाली सोन विकिरे में मुलविस आहिनि। कंबरची सराफा बाजार में सोनारन पारां जाली सोन विकिरो करण समेत बैंकन में गिरवी रखण जो इंकशाफ थियो आहे। सिंध टीवी न्यूज़ सबूत हथ करे वरिता आहिनि। सराफा यूनियन सदर पारां जाली सोन विकिरे जी तस्दीक कई वई आहे। सराफा यूनियन जे सदर एहतजाजन उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। सदर इसहाक शेख जो चवणु आहे त कुझु बासर माण्हुनि जे आशीर्वाद सां सोनारा जाली सोन विकिरे में मुलविस आहिनि। कंबरची सराफा बाजार में सोनारन पारां जाली सोन विकिरे करण समेत बैंकन में गिरवी रखण जो इंकशाफ थियो आहे। सिंध टीवी न्यूज़ सबूत हथ करे वरिता आहिनि। सराफा यूनियन सदर पारां जाली सोन विकिरे जी तस्दीक कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद साहिल बुलेदी खान जी। मोहम्मद साहिल आगाह कजो। सबूत हथ करे वरिता आहिनि। अहिड़े इंकशाबाद जॾहिं सराफा यूनियन जे सदर इसाक शेख अयाज़ हुसैन ऐं दीदार अली समेत ॿियनि सोनारनि सां राब्तो कयो वियो त उन्हनि इन इंकशाफ जी तस्दीक कंदे चयो त कुझु बाअसर माण्हुनि जे आशीर्वाद सां सोनारा इन कारोबार में मुलविस आहिनि। अगरि सराफा यूनियन इन कटे कम में मुलविस सोनारनि खिलाफ़ का बि कार्रवाई करे थी त इहे बाअसर माण्हू सराफा यूनियन मथां असरअंदाज़ थी कार्रवाई करणु नथा ॾियनि। जंहिं करे सराफा यूनियन जे सदर पिणु एहतजाजन सदारी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾिया आहे। हितां जे शहरनि वज़ीर आला सिंध चीफ जस्टिस हाई कोर्ट ऑफ सिंध IG सिंध का मुतालबो कयो त नकुली सोन ॾेई अवाम खे ॿिन्ही हथनि सां फुरण ऐं लुटण वारे कारोबार में मुलविस माण्हुनि खे कानून जे कटड़े में आणे हितां जे शहरनि खे फुरजण खां बचायो वञे। जी महिरबानी अवां जी सारी बुलेदी आगाह करण लाइ।